अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन अम्मा बअद। अल मक़सदुस्सानियो अल मुलाज़िमातुल अक़लिया। अॼु असांजो उसूल फ़िक़्ह मरहूम आयतुल्ला मोहम्मद रज़ा अल मुज़फ़्फ़र क़ुद्दिस सिर्रुहु जो पहिरियों दर्स आहे ऐं पंहिंजी सलीस सिंधी ज़ुबान में असां कोशिशि कंदासीं त जिते वज़ाहत जी ज़रूरत हूंदी उते बिल्कुलु वज़ाहत कंदासीं ऐं मतालिबनि खे आसान करे असां पंहिंजे सिंधी तुलाबे किराम जी ख़िदमत में ही दुरूस जेको सो इंशाअल्लाह पेश ख़िदमत करे रहिया आहियूं। अॼु असांजो जेको पहिरियों दर्स आहे उहो मक़सद सानी ऐं मुलाज़िमात अक़लिया जे बारे में आहे। बहरहाल असां जेको सो तमहीदन इबारत पढ़ंदा हलंदासीं, जेके अहम नुकात हूंदा उनखे बयान कंदा हलंदासीं। मुसन्निफ़ रहमहुल्लाह फरमाइनि था अल मक़सदु सानियो अल मुलाज़िमातुल अक़लियतु। ही मक़सद सानी मुलाज़िमात अक़लिया जे बारे में आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमहीदुन, सभ खां पहिरीं साईं हिते जेका असां तमहीद बयानु कई आहे, फरमाइनि था मिनल अदिल्लति अलल हुक्म शरईय इंदल उसूलियीन अल इमामियते। त हुक्म शरी ते जेके अदिला आहिनि, दलीलूं आहिनि, उसूलियीन ऐं इमामिया जे नज़दीक। उसूली कहिड़ा? उसूली इमामिया। हाणे इमामिया हिते छो साईं लफ़्ज़ इस्तेमालु कयो? इन जे करे उसूली ॿिया बि आहिनि, उसूली आमा बि आहिनि, उसूली इमामिया बि आहिनि, लेकिन दलील अकुल खे यानी ॿियनि उसूलनि जे माबैन जेको सो तनाज़ु आहे, निज़ा आहे, हुजत कोन था मञीनि, उन यानी निज़ा ऐं बहस आहे। उन जे करे साईं जेको आहे उसूलीय इमामिया फरमायो। त उसूली जेके आहिनि, इमामिया जेके उसूली आहिनि, उहे मुस्तक़िलन अकुल खे हुजत मञीनि था, हुजत करार ॾियनि था। साईं फरमाइनि था इज़ यज़कुरून अन्नल अदिल्लत अलल अहकाम शरीयतिल फ़रियते अरबातुन। उसूली इमामिया जेके आहिनि उहे बिल्कुलु ज़िक्र कनि था इन ॻाल्हि खे त बतहक़ीक़ अहकाम शरिया फ़रिया ते जेके अदिला आहिनि, जेके दलीलूं आहिनि, उहे घणियूं आहिनि? चार आहिनि। अल किताबो व सुन्नतो वल इजमाओ वल अक़लो। क़ुरान मजीद, सुन्नत, इजमा ऐं अक़ल। इन्ही हर हिकु बाबति जेका आहे जेका अॻिते मक़सद सालिस में बिल्कुलु यानी तफ़सीली गुफ़्तगू ईंदी। वसयती फ़ी मबाहिसिल हुज्जते वजहो हुजियतिल अक़ल। साईं फरमाइनि था त अन क़रीब मबाहिस हुज्जत में इन्ही अक़ुल जी हुजियत जी इल्लत, इन्ही अक़ुल जी हुजियत जी वजह सबबु दलील जेका आहे उहा बयानु थींदी। हिकु दलील न आहे, उहे यानी मुतअद्दिद दलीलूं जेके बयानु थींदियूं। अमा हुना, बाक़ी हिन जॻह ते यानी हिन ॿिए मक़सद में असां कहिड़े हिसाब सां जेके बहस करे रहिया आहियूं, उहो साईं फरमाइनि था फ़ इन्नमा युबहसु अन तशख़ीस सुग़ुरियात मा यहकुमु बिल अक़्लु अल मफ़रूज़ अन्नहु हुज्जतुन। साईं फरमाइनि था हिते जेको आहे उहा सुग़ुरियात जी तशख़ीस आहे, सुग़ुरियात जी शनाख्त जे बाबति जेका गुफ़्तगू थींदी, यानी उहे सुग़ुरियात, उहे उमूर सुग़ुरियात जिन्हनि जे ज़रिए सां अक़ल जेको आहे इहो फ़र्ज़ करे थो, इहो दर्क करे थो त अन्नहु हुज्जतुन, त फ़लां जेको हुकुम आहे उहो छा आहे? हुज्जत आहे, या फ़लां जेको अमर आहे उहो छा आहे? हुज्जत आहे। यानी ॿियनि लफ़्ज़नि में साईं फरमाइण चाहिनि था आहे जुबहसो हुना अन मसादीक़े अहकामिल अक़ल। त हिते जेका बहस आहे उहा अहकाम अक़लिया जे मसादिक़नि जे बारे में आहे, मिस्दाक़नि जे बारे में आहे। त उन जा मसादीक़ कहिड़ा आहिनि? यानी अहकाम अक़ुल जंहिं अमर ते जेको हुकुम लॻाए थो, या जंहिं अमर खे हिते हुकुम लॻाइण खां मां मुराद अक़ुल यानी जंहिं अमर खे दर्क करे थो ऐं उन जी हुजियत जे बाबति उहा मक़सद राबे में जेका बहस ईंदी। त उहे कहिड़ा अमूर आहिनि? उन्हनि यानी उन उमूर सुग़ुरियात जे बाबति यानी अहकाम अक़लिया जे मिज़दाक़नि जे बाबति जेका असां हिते गुफ़्तगू आहे। अल्लज़ी हुव दलीलुन अलल हुक्म शरीय, उहो जेको दलील आहे हुक्म शरी जे लाइ, हुक्म शरी ते। वहाज़ा नज़ीरुल बहस फ़िल मक़सद अव्वल। साईं फरमाइनि था ही बहस ईअं आहे जीअं मक़सद अव्वल में जेको आहे मबाहिसुल अल्फ़ाज़, मबाहिस अल्फ़ाज़ जी बहस थी गुज़री।
अन मसादी के असालत ज़ुहूर अल्लती हिय हुज्जतुन। त उते असां जेको आहे असालत ज़ुहूर जे मसादीक मिसदाकनि जे बाबति शुक्रिया जे बाबति असां गुफ़्तगू कईसीं। अल्लती हिय हुज्जतुन जेके हुज्जत आहिनि जिन जी बहस इन साॻी असालत ज़ुहूर जी जेका बहस आहे उहा साॻी मक़सदु राबे में थींदी त असालत ज़ुहूर हुज्जत आहे या न। पहिरियां मसइलनि साईं ईअं फरमाइण था चाहिनि, असां बहस करियासीं त सीगे अमर चाहे दलालत करे थो वुजूब ते, ऐं सीगे अमर जी ज़ाहिरी दलाल छा थिए वुजूब ते आहे, ऐं ज़वाहिर छा आहिनि हुज्जत आहिनि। पोइ इन मां दलील हीअं थींदी त हर सीगे अमर जेको आहे उहो दलालत करे थो वुजूब ते, ऐं ज़वाहिर जेके आहिनि सो उहे हुज्जत आहिनि। इन जो मक़सदु अमर जी दलालत वुजूब ते जेका आहे उहा छा आहे हुज्जत आहे। माना ईअं बहस उहा हुजियत हा इन मां युबहसु अना फी मबाइसिल हुज्जत। ऐं साईं फरमाइनि था बिल्कुलु हिननि यानी हिन असालत ज़ुहूर जी मबाइसिल अल्फाज़ जे बाबति जेका असां उन जी शुक्रियात ऐं मसादीक जी बहस करे आहियूं, इन्हनि जी हुजियत जी बहस उहा ई साॻी मक़सदु राबे में थींदी, मबाइसुल हुज्जत में थींदी। हीअ असांजो अॼु पहिरियों दर्स ऐं तमहीदनि जेको असां इब्तिदा कई आहे, ऐं ॿिए दर्स में इंशाअल्लाह थोरो वधीक पढ़ंदासीं ऐं तालिबनि खे इंशाअल्लाह जिते ज़रूरत हूंदी उते बिल्कुलु जेको सो तफ़सील सां वाज़े कंदासीं। वस्सलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।